जेके बांह सां सिंघ उगंदा अॼुकल्ह उहे बि पाण खे टिकटॉक ते स्टार था सम्झनि। पुट मिर्च त तोखे तॾहिं लॻंदई जॾहिं तूं 20,000 मुंहिंजा फॉलोअर ॾिसंदे। हेलो, कौन बोल रहे हो? मैं बिजली बोल रही हूँ, आप कौन बोल रहे हो? बिजली बोल रही है? लगता है कोई मजाक कर रही है। हाँ, मैं ट्रांसफार्मर बोल रहा हूँ, बोलो। अजीब है, इन साल जे तो शादी न थी तो छा कंदे? इन साल जेकॾहिं मुंहिंजी शादी न थी न, वाई तो ॾाढी मुछूं लाराए खदड़नि सां गॾु मड़ी में रहंदुसि, पोइ पराई शादी में त नचंदुसि। राशिदा, कल मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो। मुंहिंजी हिकिड़ी टंग आसमान ते हिकिड़ी ज़मीन ते हुई। न भागा ख्याल कर कॾहिं बची न फाटी पवे। जानी तुंहिंजो हा यार मुंहिंजो आहे अरे ही पियो चवां बस मोबाइल ला तू काच लाहे घुमंदो कर दुनिया कंहिंजे पीउ जी नाहे ऐं हूअं बि पावण वारनि जी हिते कहिड़ी इज़त आहे चवे लाखो नवासा वारो ज़लील इंसाननि खे मथे ते चाढ़ण हूअं बि दुनिया जी फितरत आहे बुज़दिल वांगुरु अची पोयां अची काकूस जो दर बंदि कयो आहे तो बुज़दिल वांगुरु पोयां अची काकूस जो दर बंदि कयो आहे तो चवे लीमू जलदब वारो हाणे तोखे सरियाम तालो हणंदासीं सरियाम तालो हणंदासीं सरियाम तालो रोज़ मूंखे 5 रुपया ख़र्ची ईंदो आहे 10 रुपया ॾे 5 हाणे वटि 5 शाम वटिजांइ मरी वञो पर जिंदगी में ज़मीर जो सौदो कॾहिं न करियो छो त ही तव्हांजो सौदो नाहे इहो नस्लनि जो सौदो आहे। कोई तो के 500 रुपया दे मुके छडण ला पो तो मुके छडी भी नहीं अरे यार मारे छडी तो जेडी हेरे दोस्त के मैं 500 रुपया करे छडी दम तो मुझे 100 रुपया दे तभी छडी गई यार बाऊ ताई गर्लफ्रेंड के साथ हो यार वो मुझे गर्लफ्रेंड ना रही सही की तू की खबर है जडे तू नो दे ने वो काले जो कोई भी छोकरो ना जते ने लाइन रे की खबर नहीं उन तक जब तू नो दे मोती भी लाइन नहीं ए तू वही गर्लफ्रेंड आने मुझे जान है साहब रिपोर्ट लिख हाँ हाँ चोश है रात साईं घर चोरी थी चोराया टीवी छडी सब कुछ चोराया टीवी शो छॾिया साहब वो तो मां ॾिसां पोइ न हफ्तन जा हफ्ता विंजनी नाहे हफ्तन जा हफ्ता विंजनी नाहे वरी मालकन प्यार दा नालो रखियो तो खुशबू छो तो रोए हेलो ऐड कर मुंह ऐड कर वेहो ताटी चो वेट कर मुंह छो तो रोए हां एने ॾिस छो तो रोए और बढ़िया सजी केरा बि ताट रोए छो तो लूसी भला छा कयूं पाणे लिया नथो थियनि त छा कयूं उन्हनि खे ॿियो था वठूं लॻड़ ॿियो था वठूं ढेरो ॿियो था वठूं तूं रो न रोइण त छा थींदो मोटी थो हा लूसी आहिनि उहो हिकिड़ा आहिनि लूसी हलो ओए ठई पियो तानी पंहिंजी मान खे चंड था समझो हो बि तां गुर सब चंडी वने ने भागी ए यार हेलो देखा भाई ये होती है सच्ची मोहब्बत। क्या हुआ भाई? आज मेरी गर्लफ्रेंड की शादी है और उसने सबसे पहले मुझे कॉल करी है कि खाना शुरू हो गया आ जाओ। कहाँ हो कबूतर हो तोता हो गधा हो मैं तो कहीं पर ही कोन के तू क्यों डरने तू ये कर पंहिंजो दर्द मुखे ॾेई छॾ तू ये कर पंहिंजो दर्द मुखे ॾेई छॾ साईं पोइ आऊं ॼाणा दर्द ॼाणे दवा ॼाणे खुदा ॼाणे वकील साहब मेरे को जेल के ने आजाद करवा जितने पैसे आके मैं दे सही परे बाजड़े तू आई सुना टैंकर है क्या? मैं किने जमीन है कितनी लंबी है? 6000 फुट लंबी है चोरी चोरी 1.5 फुट यह कई जमीन है नाली ते कब्जा की बैठा बिस्कुट हाय हाय मस्त को सी में मुर्गो फाथो हाथ धोया तो बिस्कुट जाए अगर पैर भी धोया चाहता तो ब बिस्कुट विंजी ओताक दे अचे तो सॼो कार्टून दो वठी दी अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे
करे तो मां वेंजी तो अचां एॾे छोरा छा थो वणे अॼुकल्ह ॾाढो सुहिणो थो थींदो वञे सची ॿुधाए कसम दी मां जो अड़े मज़ाक थो कयां यार सीरियस छो थो थिए